बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, इंसान घणो कुझु ज़माने मां सिखंदो आहे, घणो कुझु स्कूल मां सिखंदो आहे ऐं घणो कुझु पंहिंजे पाड़े मां बि सिखंदो आहे। इंसान जा जेके तजुर्बा आहिनि उहे कंहिं हिकिड़ी जॻह ते न आहिनि मिलंदा जो उतां वञी माण्हू तजुर्बो हासिलु करे। ज़िंदगीअ जे हर मोड़ ते इंसान खे तजुर्बा हासिलु थींदा आहिनि, उतां सबक़ु मिलंदो आहे। हिकिड़ो अमरा हुयो, उनजी हिकिड़ी जॻह हुई, उन जॻह जे मथां ही चाहे पियो त का जॻह ठाराए मसवाड़ ते ॾेई छॾियऊं त जीअं कुझु आमदनी अचे। जॻह हिन सिंपल तरीक़े सां ठाराई, पर हिन जी हिकिड़ी शर्त हुई त फैमिली बि नंढी हुजे, फैमिली सुठी बि हुजे। काफ़ी माण्हू जॻह ॾिसणु आया, पर कंहिं माण्हूअ सां हिन जो सेटअप न ठही सघियो। हिकिड़े दफ़े सुबुह जो साजुर हिन जो दरवाज़ो खड़कियो। दरवाज़ो हिन खोलियो त हिकु नेक सूरत इंसानु हिन जे साम्हूं बीठो आहे, अछी टोपी हुनखे पातल, वॾी दाढ़ी। हिन शायदि इहो सोचियो त हीउ मस्जिद जो को चंदो वठणु आयो आहे। हुन पुछियोसि, भाउ ॾियाल वाल कीअं अचणु थियो? हिन माना रुखे तरीक़े सां हुनखे चयो, छो जो हीउ सम्झी वियो त चंदे वठणु आयो हूंदो। हुन चयो त मूंखे ख़बर पई आहे तव्हांजी जॻह मथे ख़ाली आहे, मूंखे मसवाड़ ते खपे। हुन चयो तुंहिंजी फैमिली केतिरी आहे? चए पियो ज़ाल मुड़ुसु आहियूं, 2 ॿार आहिनि। ॾाढो बहस मुबाहिसो थियो, मसवाड़ ते ई ठही विया। जॻह जे मालिक अची घरवारी खे ॿुधायो त हिकिड़ो तमामु नेक सूरत इंसानु आहे, उहो आयो आहे मसवाड़ी, ॿार बि थोरा अथसि, तमीज़ वारो माण्हू बि लॻे पियो, शरीफ़ बि लॻे पियो ऐं मुंहं में ॾाढी हिकिड़ी रौनक बि हुयसि। मां हाउ करे छॾियो आहे। मुंहिंजो सही आहे। जॾहिं शिफ्ट थी उते आयो त उन ॾिठो त हुनजी जेका घरवारी उहा मुकमल परदे में हुई, मुकमल परदे में। पाड़े में जॾहिं को माण्हू ईंदो आहे त अक्सर पाड़े जा माण्हू हुन सां मिलण बि ईंदा आहिनि। कुझु ईंदा आहिनि, कुझु न बि ईंदा आहिनि, पर कुझु माण्हू जांच वठंदा आहिनि पंहिंजो मुहबतूं विरहाइण जे करे, कुझु वास्तनि वधाइण जे करे। ऐं हेठि त मालिक जो घर हुयो, घर जी मालिकाणी जेका आहे त उहा वई हुन सां मिलणु। उन ॾिठो त उहा घर में बि परदे में हुई। क़ुर पाक जी तिलावत, 5 वक़्त जी निमाज़। घर जी जेका मालिकाणी उहा महीने में 2 दफ़ा 3 दफ़ा ब्यूटी पार्लर वेंदी हुई, सदाईं बाज़ार बि घुमणु वेंदी हुई, फज़ूल ख़र्च बि। चंद ॾींहंनि खां पोइ घर जी मालिकाणी जेका हुई त उन पंहिंजा ॿार मथे क़ुर पाक पढ़ाइण जे लाइ उनखे चयईं, पंहिंजी मसवाड़ी खे। क़ुर पाक जे पढ़ण जे लाइ ॿार बि शुरू थी विया ऐं हीअ बि निमाज़ पढ़णु शुरू थी वई। मुड़ुस जो घर आयो, ॾिठईं त हिन मुंहिंजी घरवारी खे कहिड़ो लका थियो आहे। पुछा कई, ख़ैर त आहे? चई ख़ैर आहे। चई तोखे मां परदे में थो ॾिसां। ॿांह खां वठी मुड़ुस खे विहारी। चई जेका असांजा मसवाड़ी वेठा आहिनि, हर वक़्तु उहा औरत परदे में रहंदी आहे, 5 वक़्त निमाज़ ऐं क़ुर पाक जी तिलावत। हे हमरा ॾाढो ख़ुशि थियो। मसवाड़ीअ जे करे मुंहिंजे घर में सुधारो अची वियो। चंद ॾींहंनि खां पोइ हिननि केबिल कटराए छॾी। मुड़ुस पुछियुसि छो? चए पियो त केबिल जी ज़रूरत कोन थी पए, टीवी घटि था ॾिसूं, छो जो मुंहिंजा ॿार वञनि था मथे पढ़ण लाइ, काफ़ी टाइम उते, वरी मां बि पंहिंजो घर जी कमकार छॾाए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ ते कहाणियूं, किसा ऐं सहाबा इकराम जा जेके बि वाक़िआ आहिनि उहे ॿुधंदी आहियां, त उन ते ई सुकून अची वेंदो आहे। टीवीअ जी ज़रूरत ई न पवंदी आहे। हूअं बि टीवी पई आहे, केबिल जी बि मसवाड़ भरियूं था। उहो हमरा ॾाढो ख़ुशि थींदो पियो वञे त भेण हीउ ज़बरदस्त कमु थी वियो। हिकिड़े मसवाड़ीअ मुंहिंजे घर में ॾाढी रौनक आंदी आहे, दीन जी रौनक आंदी आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ हिन घरवारी खे चयो त हाणे ईद बि वेझी आहे त अचो त बाज़ारि हलूं। बाज़ार जो ही विया त मुकमल औरत पाण खे परदो करे छॾियो। हुनजो मुड़ुस चयो त तूं त सदाईं मूंसां हलंदी आहे, त हिकिड़े रए में हलंदी हुई आहे, हाणे वरी परदो चए। हुन औरत चयो त धारियुनि जे अॻियां परदो हुजणु खपे। जेके ग़ैर महरम मर्द आहिनि, दुनिया जा माण्हू, उन्हनि खां परदो हुजणु खपे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। वरी बाज़ार मां घरवारीअ पैसा कढी मुड़ुस खे ॾिना त हीअ पैसा। चए पियो हीअ पैसा काॾूं? चए पियो त मसवाड़ी जेका औरत हुई उन मूंखे सम्झायो त पंहिंजे मुड़ुस जे रक़म जी हिफ़ाज़त कयो, फज़ूल ख़र्च खां बचो। केबिल जा पैसा बि बचंदा हुया ऐं ॿी जेके ब्यूटी पार्लर जा पैसा, ॿाहिरि घुमण जा पैसा, सभु पैसा मूं बचाया आहिनि। हाणे हीअ पैसा तोखे कमु अचनि त जीअं तूं असांखे सुठे तरीक़े सां शॉपिंग कराए।
दोस्तों, हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे त हिन दुनिया में सिख्या जा अलाए केतिरा घर आहिनि, स्कूल, मस्जिदूं, मदरसा, ओड़ा पाड़ा, यूनिवर्सिटियूं, पर के इंसान अहिड़ा आहिनि, ज़िंदगीअ जा अहिड़ा सबक़ ॾेई वेंदा आहिनि, अहिड़ी तालीम ॾेई वेंदा आहिनि, असां उहे कॉलेजनि में बि न सिखी सघंदा आहियूं, न पढ़ी सघंदा आहियूं। जेको मसवाड़ी मौलवी साहब वेठो हुयो, उन चयो त मुंहिंजी जॻह जो कमु तयारु थी वियो आहे, हाणे मां इहे तव्हांजी जॻह छॾण लाइ तयारु आहियां। हिन माण्हूअ हुनखे एॾा इलाज कया त मां तोखां मसवाड़ न वठंदुसि, कुझु बि न वठंदुसि, अञा बि मां तुंहिंजी मदद कंदुसि, जेका गैस बिजली जा जेके बिल ईंदा उहे बि मां भरींदुसि, तूं मुंहिंजी जॻह में वेठो हुजे। छो जो तो मां मूंखे एतिरो फ़ाइदो पियो आहे, सॼे महीने जी भाग दौड़ करे करे पर घर जी पूरत न करे सघंदो हुअसि, ऐं तुंहिंजे हिते वेहण सां मुंहिंजे घर में एॾी बरकत पई आहे, मुंहिंजा ॿार सुधरिया, मुंहिंजी घरवारी सुधरी, ब्यूटी पार्लर जा ख़र्च ख़तमु थिया, केबिल जा ख़र्च ख़तमु थिया, राति ॾींहुं निमाज़ जी इबादत, क़ुर जो ज़िक्र ॿुधण में थो अचे। न त सदाईं मूंखे टीवी में डांसूं, फिल्मूं, इहे गेमुनि जा इहे आवाज़ ईंदा हुआ। मां तोखां न मसवाड़ वठंदुसि, न तोखां बिजली जो बिल वठंदुसि, न तोखां गैस जो बिल वठंदुसि, तूं हिते रह। हुन मौलवी साहब ॿुधायो त शायदि अलाह पाक मूंखे इन जे करे ई तव्हांजी जॻह ॾिनई त जीअं तुंहिंजा ॿार सुधरी सघनि। जिते मुंहिंजे जॻह जो कमु मुकमल थी वियो आहे, मतां उते पाड़े वारनि खे कंहिंखे ज़रूरत हुजे त मुंहिंजे वञण सां मतां उतां जा के ॿार के घर सुधरी पवनि। असां सदाईं टीवी में, ड्रामनि में, मोबाइलनि में लॻा पिया आहियूं। नंढड़ा ॿार असां निंड मां उथूं था, नंढड़नि ॿारनि खे मोबाइल हथ में आहे। पुराणे दौर में ईअं हूंदो हो त सुबुह जो असांखे कन खां वठी मालिक उथारींदा हुआ, दड़को ॾेई उथारींदा हुआ त जल्दी कयो, सीपारो खणो, मस्जिद वञो। ईअं तव्हांजे घर में बरकत बि हूंदी ऐं सुकून बि हूंदो। मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अगरि तव्हां मुंहिंजो वीडियो पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे फेसबुक पेज खे फॉलो कयो त जीअं मुंहिंजो अपलोड थियल हर वीडियो बर वक़्तु तव्हां ताईं पहुची सघे। मूंखे कंहिं नए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।